सर हिकिड़ो अहम सुवाल, जॾहिं असांजे शागिर्दी जो ज़मानो हुयो त ख़ैर हाणे इहो मोहन जे दड़े वारी तारीख़ मां न पई ॿुधायां, उन खां थोरो पहिरियों त मां ॾिसंदी हुयमि त स्टूडेंट्स ॾाढा संजीदा आहिनि तालीम खे वठी, ऐं हुननि जे मन में हिकिड़ी शइ हूंदी त असांखे कुझु करे ॾेखारिणो आहे, कुझु करिणो आहे, ऐं हर नौजवान इन रेस में हूंदो हुयो त असांखे अव्वल अचिणो आहे। उन वक़्तु उस्ताद बि ॾाढा क़ाबिल हूंदा हुया, पर अॼु मां ॾिसां थी त नौजवाननि में उहा तालीम खे वठी संजीदगी कोन आहे। माना हाणे बसि इहो आहे डिग्री मिली वञे, गवर्नमेंट जॉब मिली वेंदी, माना इहे रवैया मां ॾिसां पई, उन ते मुंहिंजो छा चवणु आहे? बिल्कुलु ये रवैया आस्ता आस्ता छो त सोशल मीडिया जो दौर आहे, हाणे वो पोजीशन होल्डर जी तरफ़ माण्हू घटि पिया वञनि, चवनि था बसि पास थी वञूं ऐं असां कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचूं। मुख़्तलिफ़ फैक्टर्स कार फरमा आहिनि जे पोयां हिकिड़ो सोशल इशूज़ बि आहिनि, पॉलिटिकल इशूज़ बि आहिनि, एडमिनिस्ट्रेटिव लेवल ते इशूज़ बि आहिनि, इकनॉमिकल इशूज़ बि आहिनि, त हिकु सर्वाइवल एज मां असां पूरो असांजी सोसाइटी गुज़रे पई, छो त असां थर्ड वर्ल्ड में शायदि रहूं था ऐं हिकु इन जे पोयां विजनरी लीडरशिप खपे। असांजे इन मुआशरे में डिस्ट्रिक्ट लेवल ते सम्झूं या प्रोविंशियल लेवल ते सम्झूं या असां मुल्की सतह ते सम्झूं, विजन लेस असांजी लीडरशिप आहे, जंहिंजे ज़रिए जेको नौजवान आहे, क्रीम आहे, उहो त या अॻिते अचे नथो या अॻिते अचे थो त उन्हनि खे अपॉर्चुनिटियूं नथियूं मिलनि बैलेंस लेवल ते, अगरि मिलनि थियूं त उहे न हूंदे जोड़ियूं। इन जे करे ॿियो जेको नौजवान उनखे ॾिसे थो त पोइ उहो चाहे थो या सम्झे थो इहो पंहिंजो पाण मुरादो त मां पढ़ाई सां गॾोगॾु बि अदर एक्टिविटीज़ बि कयां, जीअं मुंहिंजी ज़िंदगीअ जो गाॾो बि हले, एजुकेशन बि हले, ऐं मां पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ में घण रुखियाई तब्दीलियुनि में ऐं मुक़ाबलनि में पंहिंजो नालो कमायां। इहे मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, सोशल इशूज़ बि आहिनि, पॉलिटिकल इशूज़ बि आहिनि, इकनॉमिकल इशूज़ बि आहिनि, जंहिं ते मुंहिंजे ख़्याल में सभई इदारा इन जा ज़िम्मेदार आहिनि, ऐं हिकु इदारो जेको आहे उहो सिर्फ़ु इन जो ज़िम्मेदार न आहे, न ई उहो कमु करे सघे थो। इन ते सभई इदारा अगरि पंहिंजूं ज़िम्मेदारियूं निभाईंदा पॉज़िटिवली ऐं पंहिंजे स्टेटस खे ज़िम्मेदारियुनि खे सम्झंदा, मुंहिंजे ख़्याल में उहो वक़्तु दूरि कोन्हे त असांजी सिंध जेकी शाह लतीफ़ जी, सचल जी, सामीअ जी, शाह इनायत शाही जी सिंध हुई, ऐं जेके कई सदियुनि खां इल्म ऐं हुनर जा मरकज़ रहिया, त उहो दुबारा उहो पंहिंजो विञायल वक़्तु उहो एज वापसि हासिलु करे सघे थो। बिल्कुलु, छो त अॼुकल्ह मां ॾिसां पई त नौजवान शॉर्टकट जे चक्कर में ॾाढा आहिनि, त बसि माना 2 साल पढ़ियो, 3 साल में असां वकील ठही वञूं, ऐं अहिड़ा नौजवान काफ़ी हाणे त ख़ैर उन हवाले सां बि कानून पास थिया आहिनि, ऐं उन ते बि हाणे सख़्ती कई वई आहे त जेसिताईं तव्हांखे लाइसेंस नथो मिले तेसिताईं तव्हां कारो कोट नथा पाए सघो। मतिलबु कारे कोट मां मुराद त उहो जेको अदालत में तव्हांजो हिकिड़ो यूनिफॉर्म चइजे, तव्हां उन यूनिफॉर्म में नथा रही सघो, त मां सम्झां थी इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। न त हर कोई मां ॾिसां पई त जेको माना वांदो आहे उहो कारो कोट पाए ऐं निकिरी पियो पए त बाबा मां बि वकील आहियां। सो लाज़िम आहे इहो जेको शॉर्टकट आहे इन बि असांजे समाज खे तमामु घणो धकु रसायो आहे, तमामु घणो पोइ ते कयो आहे। बहरहाल दुआ इहा ई आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे शयुनि खे संजीदगीअ सां वठनि। ऐं सर थैंक यू सो मच, ॾाढी सुठी कचहरी अमां सां रही, ऐं मां सम्झां थी इलाही ख़ूबसूरत नमूने सां मां सम्झायो। सो इन मां मूंखे अंदाज़ो थियो त अमां उन प्रोसेस मां गुज़री ऐं बाक़ी हिन महिल सही जॻह ते पहुता आहियो, छो त जेको इंसानु प्रोसेस मां गुज़री करे अॻिते वधंदो आहे त उहो ई इंसानु कुंदन ठहंदो आहे, मज़बूत ठहंदो आहे। बहरहाल छो त पुॼाणी जो बि वक़्तु अची चुको आहे, ऐं अञा त खोड़ सवाल आहिनि, खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके असां करे सघूं था, उन्हनि ते ॻाल्हाए सघूं था, पर छा आहे त वक़्तु वॾो ज़ालिम आहे, ऐं वक़्त जे उन क़िलत खे मद्देनज़र रखंदे मां बसि एतिरो ई चवंदमि पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजी यूथ खे, पंहिंजे पेरेंट्स खे, तव्हां सीरियस थियो, स्पेशली तालीम जे हवाले सां। ऐं जेके ऐवाननि में वेठल असांजा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मां इहा ई दरख़्वास्त कंदमि त ख़ुदा रा पंहिंजे मुल्क खे बचायो, पंहिंजे यूथ खे अवां एजुकेट कयो,